الملك من تشاء وتنزع الملك ممن تشاء وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير إنك على كل شيء قدير. فما تولج الليل في النهار وتولج النهار في الليل وتخرج الحي من الميت وتخرج الميت من الحي وترزق من تشاء بغير حساب. बीमारी देने वालों के अल्लाह और शफा देने वालों के बस सही ये फलाने बुजुर्ग ने वो अथड़ो घुमायो बस से तो वठिया फलाने को सत फूका हणायो बस नो से तो वठिया शफा देने वालों के अल्लाह बचाओ बाजू अयूब नबी केरा अल्लाह साल बीमारी में गुजरी दावत पर पान के पान अरन सालन में से दन थोड़े ही सके हाने तो दोगरे अयूब बेदलादा रब्बा अन्नी मसनी यज़ुर वन तरमुर मानी बंदी परवाह नहीं पानी बंदो परवाह नहीं बेटे बेटारी आई परवाह नहीं ओ मुझे अल्लाह से अल्लाह तुम शनि लाया परवाह नहीं अतः चरण शनि लाया परवाह नहीं पैर कम करण शनि लाया परवाह नहीं ओ मुझे अल्लाह से जिस्म तमाम कमजोर थी पर परवाह नहीं इन जे करे इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जिक्र हो बीमारी की परवाह नहीं सुभान अल्लाह ओ मुझे अल्लाह ने यहाँ ने बीमारी की जुबान के वरवा तुझे जिक्र हो मायूं गयो जीवन जंजाला तुझे जिक्र हो सवाए करी पलक भी न दो गुजारे मेहरबानी फरमानी मसनी यज़ुर वन तरमुर सुभान अल्लाह अल्लाह अयूब निमाना लफ्ज़ दुआ में कमांदा थी मानी अर्ज़ के कश में जीवा रहमत मुझी जलाल में जीवा है कुल फिर वेतरी जाते खुड़िए के लोडो डनो जो कमांगा पानी जो जिस्मों करो अल्लाह जो कमांगा इन पानी जे जिस्म में बदले तुक पीण जो कमांगा इन पानी जे जिस्म के पानी जिस्म जे मतों पेरान जो कमा साल जी बीमारी में आए वरी साल
जो नौजवान बनाए अल्लाह साईं जो कम है सुभान अल्लाह ओ मुजादी लो संभालो पाण अणहू दम हूं करण वारो केर अल्लाह ला इलाज मरीज के शफा देण वारो केर अल्लाह शफा के जे हथ में वैजा मरिज फवयशफी हे इब्राहिम अल्लाह मां जदे भी बीमार थिनो आदम के सेद अल्लाह साईं दुआ हे मूसा अलैहि सलाम पेट में बेचारे के सूर पियो निमाना मेण साईं दुआ फरमाई ओ मुझा अल्लाह साईं डाडो पेट में सूर पियो है मेहरबानी फरमाए सेद दे अल्लाह फरमाओ मूसा रिहान वाले कुर्बानी उन वन के गोले करे उन जा पत्ता पटे साफ तमाम लाज़े तो के सेद दे हज़रत मूसा अलैहि सलाम वडी जफा कशिया आखिर वंगो गोले पत्ता पटे खाइंदो तो वने पेट जो सुर खत्म तो थिने बचा जाड़ा सेद में गुजारे वरी सागो पेट में सूर पियो इन दफे अल्लाह खुदा न तो गुरे मूसा अलैहि सलाम इन दफे बैठो तो जे वण जे तरफ जी वण जे वेझड़ो थियो पत्ता पटे खाइंदो तो वने पेट जो सूर वधंदो तो वने उते जो ते सजदे में किरी अल्लाह जे फरमाए दो ओ मुझा अल्लाह जे सागो पेट में सूर सागो वणवा सागा पत्ता इन दफे अञा वधीक तकलीफ़ थी सेहत दुकान थी मिले अल्लाह ने फरमाया मूसा तू नबी तू पैगंबर तू रसूल तुझा ख्याल भी है शाद खेल बना है सेहत माला सैयद है सेहत जा खजाना माला सैयद अगले दफे तुझे लाए सेहत मान पतन में रखी नवण में रखी हाने बिना तेजे बरकत नमाज नफल अदा करे दो दुनिया बरकतों पूरी न थी नो माला बराए रात को के शफा नसीब फरमाई नो सुभान अल्लाह सेहत देने वालो केरा अल्लाह अल्लाह नदा अल्लाह यो भी शिरक तो है जो मानो जो मां फलाने पीर साहब को फूका आया तो सेहत रचे ये भी शिरक तो है जे जो तो फलाने मां डॉक्टर को दवा वठिया तो आज ये तो शफा डॉक्टर अल्लाह अल्लाह यो भी शिरक आज जे जो मां सुई हणम तो बस मुझे सेहत मिली यो भी शिरक तो जे जो मां गोरी खादम मुझी तबीयत भली थी अजीजो जे सेहत के पीर दे मंसूब क्यों जे सेहत के मीर दे मंसूब क्यों जे सेहत के डॉक्टर दे मंसूब क्यों जे सेहत के सुई या गोरी या माजून दे मंसूब क्यों इन शिरक क्यों यो क़यामत जे दिहाड़े काफिर का गॾु बीठो मुझा अजीजो मुझा दोस्तो ईमान बचायो शिरक जे वजा न वञो ही भी शिरक तो मन हलफ बगैर अल्लाह फक़द अशरक जे अल्लाह से सवाइ बे के जो कसम कयो इन भी शिरक कयो ये जे दोगे पीर साईं जो कसम है जे दोगे मीर साईं जो कसम है जे दोगे बुजुर्ग जो कसम एकड़ा वर चवंदा होगा मां मिठी जो कसम अबे जो कसम जायज ही ना है जो कसम जायज़ात एकड़े अल्लाह से बेशक बचाओ पानी तो ही तो बचाओ यार इंशाअल्लाह शिरक में शो तरीकी पे आओ मुझे अजीजो मुझे दोस्तों पान संभालो नबी सही एडी तो ही समझाई साईं जन फरमायो जे करे ता जी जुती जो टाको छिजी पे तने भी अल्लाह को दुआ घुरी करे पांजी जुती जो टाको कटराए सुभान अल्लाह एडी नबी सही तो ही समझाई अज तो ही मुसलमानन के वणे ही न होते ते क्या प्यान होते ते क्या प्यान होते अल्लाह सही जा शरीक कई वेठा चवंदा अल्लाह सही भी है पर फिराणो भी घट ना है जे ये जो अल्लाह सही भी है फिराणो भी घट ना है उन पांजी हड़ विझाए जो छड़ी अल्लाह जो हाजत वा छड़ी अल्लाह
मुश्किल कुशा शरी अल्लाह अफ़मन युजीबुल मुज़्ज़िर इज़ा ويكشف السوء ويجعلكم خلفاء الأرض الله قليلا ما تذكرون سبحان الله जो नजर करे दे अल्लाह जे नाले बास बाज दे अल्लाह जे नाले न्याल करे दे अल्लाह जे नाले ते मुझे प्यारो मोहम्मद करीम अल्लाह जे नाले ते बासा बासी दो असहाब आल बैत भी अल्लाह जे नाले ते बासा बासी ना अल्लाह ने तने बड़े प्यारे मोहम्मद करीम के ये कुरान अज़ीम में फरमायो इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्ना शानिअका वल अबतर अल्लाह मना प्यारा मोहम्मद करीम माला से नाले जी मादा पर माला से नाले ते खैर खैरात कर ओ भजा प्यारा मोहम्मद करीम माला जे नाले ते नजर न्याल कर तो दुनिया वाला तो मोहम्मद करीम जे तरीके कार के सी करे तुझे तरीके के अपना ही नाम मान के दुनिया में भी आबाद आखिरत में भी तुझे गुलाम के तो मोहम्मद करीम सा गड पिया नसीब फरमाया सुभान अल्लाह सदायो नबी से क्या गुलाम तरीका वाली पांजा तैयार कई बैठा मुझा अजीजो मुझा दोस्तों मुझा भाइयों शिरक वाली बीमारी को पाण बचायो जे सही माना में तो ही समझणी तो मुझे अर्ज आ तो मेहरबानी फरमाए तबलीग जमात में कुछ टाइम दे वणो 10 ॾींहं वणो 40 ॾींहं वणो तो ता खबर पे तो ही छा थी गया लेकिन तबलीग जमात में नथा वणो तो मां जो ता के ॿियो अर्ज आ मेहरबानी फरमाए सिंधी तर्जुमे सां कुरान शरीफ वठो वो पाण पांजे घर में रोजानो रोज हिकु रुकू तिलावत कुरान शरीफ करे वरी तर्जुमो कयो इंशाअल्लाह हेडो ता जो खत्म पूरो थींदो तर्जुमे सां हेडो अल्लाह से तागे सिरातुल मुस्तकीम वारो रस्तो नसीब करो सुभान अल्लाह ता मौलवी जी कने न लगो लेकिन तागे जाई पाई बिस्त वारो रस्तो समझणो आ तो कुरान शरीफ के चुनो जाई पाई नबी से वारो रस्तो समझणो तो कुरान शरीफ के चुनो सुभान अल्लाह जो तो नबी से वारो रस्तो बिस्त वारो रस्तो आही कुरान पाए प्यारे मोहम्मद करीम कुरान दी वजाना बचन में जले फरमायो कुरानी सबीली अदू इल्लाह मुझे आका संग मुझे राजा संग नूरन दे सरदार नारन दे सरदार खातिब दे सरदार सुमरन दे सरदार अर्श दे सरदार फर्श दे सरदार मिठे नाले वाले मिठे मोहम्मद करीम फरमायो ओ मुझा गुलाम ओ मुझा इसको कुलादी सबीली अदू इल्लाह करीम वारो रस्तो तो दही कुरान मजीद वारो रस्तो अरे न बजो कुरान शरीफ हो अचो कुरान शरीफ जे वेजरा थो त ता जा अकीदा था ता जो ईमान बचे ता जी तौहीद बचे मुसलमानी बचे कुरान शरीफ तासीराती जिंदगी दा गुजारे तो उन मौलवी जे कदर जी हो तो चवे जी असा लगा उन फकीर जे कदर उन मुला जे कदर हड़ भी नहीं तो मुलन जे कदर तबाही कंदो पांजी मुझे अजीजो जे करे ता के दुनिया आखिरत में आबाद थियणो आ तो मेहरबानी फरमाए कुरान शरीफ ना चेबड़ी अजरा दो के इंशाअल्लाह
कुरान शरीफ जो पान मुतालो करा इंशाअल्लाह तिलावत करा कुरान शरीफ जी इंशाअल्लाह दुख सां थो चवां बे कुरान शरीफ लाइ मुस्लमान वटि टाइम न टीवी लाइ टाइम आहे वीसीआर लाइ टाइम आहे मोबाइल लाइ टाइम आहे दुनिया जे कमनि कारनि जे लाइ टाइम आहे घर भातियुनि जे लाइ टाइम आहे कुरान मजीद लाइ टाइम न आहे केतिरा अहिड़ा मुस्लमान बि असां सां मिलनि था जिन खे नाज़ा कुरान शरीफ बि नथो अचे ये मुसलमान है मुझा अजीजो मुझा दोस्तों पान संभालो जे कने दुनिया आखिरत में आबाद चढ़ चाहो था तो कुरान मजीद से भाकुर पायो अल्लाह जाने तो दुनिया आखिरत में आबाद है शादाब कुरान अजीम में अल्लाह से फरमाया वा तस्मू बिल्लाह हुवा मौलाकुम फन्निमल मौला व निमन नसीर सुभान अल्लाह अञा आस्ते के सुभान अल्लाह लगे तो आगे सीए वाला सुभान अल्लाह या वाली मुख पासा वरदा तो ये आओ न लायो इंशाअल्लाह दो भी दो सुस्त न थियो दिल जी मोहब्बत सां जो सुभान अल्लाह ओ ईमान वालो कलमे वालो हाथ करता के सिरातुल मुस्तकीम और दोटवा हाज करता के बिस्तवारी वाट दुनिया हाज करता के जन्नत और तो समझवा हाज करता के प्यारे मोहम्मद करीम वारो दगो प्यार करवा तमाता सूरन के मौत बाना गुजारिश तो क्या चिपड़ी बो समोरे जा समोरा कुरान मजीद के भाकुर पायो कुरान मजीद के अल्लाह जाने तो दुनिया में भी आबाद थी लो आखिरत में भी इज्जत नसीब थी लो व बय्यिनात मिनल हुदा वल फुरक़ान समझो कुरान शरीफ जेके पढ़ियल आयो मां उन खे मौत माना गुज़ारिश थो कयां तो कुरान शरीफ जी तिलावत जो इत्माम कयो कुरान शरीफ जी माना समझण जी कोशिश कयो ऐं जेकी न आयो पढ़ियल मां उन्हनि खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी फरमाए तव्हां को भलो कारी साहब ॾिसी भलो उस्ताद ॾिसी उन जे साम्हूं गोदड़ा बनी हाणे सही सबक कुरान शरीफ वठणु शुरू कयो सिखो कुरान शरीफ घर बाती जे न आहिनि पढ़ियल त उन्हनि खे वरी तव्हां पाण पढ़ायो मुंहिंजे आका साईं मुंहिंजे रहबर साईं फरमायो जेको नाज़रा कुरान शरीफ बि न पढ़ी सघियो अलाह क़यामत जे ॾियारे हुनखे ॿिन्ही अखियुनि खां अंधो करे उतारे जेको ॾिसी कुरान शरीफ न पढ़ी सघियो क़यामत जे ॾियारे अंधो छो बीठो ऐं अहिड़े क़िस्म जी वज़ाहत अल्लाह साईं कुरान अज़ीम में फरमाया वमन आरज़ अन ज़िक्री फइन्न लहू मईशतन ज़न्का वनहशुरुहु यौमल क़ियामति अमा दुनिया में सजा तभी आखिरत में सजा दुनिया में या सजा नमाज
उनजे रिज़्क़ मां, उनजे पैसनि मां, उनजी सिहत मां, उनजी उमिरि मां, उनजे बचनि ॿारनि मां बरकत मां अल्लाह जी ख़तम कंदोमांसि ऐं ॿी आख़िरत में इहा सज़ा ॾींदोमांसि वनशरुहु यौमल क़ियामति आमा क़यामत जे ॾियारे ठारींदोमांसि त ॿिन्ही अखियुनि खां अंधो करे ठारींदोमांसि अहिड़ियूं कंदा क़यामत जे ॾियारे उहे माण्हू जिन माण्हुनि दुनिया जे जहान में क़ुर जी बेक़दरी करे नाज़रा क़ुर शरीफ़ न पढ़ी सघा चीखा करे दाहूं करे महशर जे मैदान में अल्लाह असांखे फरमाईंदा लिमा शरतनी वक़्त कुंत वसीरा असांजो अखियूं काॾे वियूं असांजो नूर काॾे वियो असांजी नज़र काॾे वई दुनिया जे जहान में दखिण वारा आवाज़ हाणे अखियूं असांजूं लभनि ई नथियूं नज़र असांजी लभे ई नथी अल्लाह जवाब में फरमाईंदनि त तव्हां अखियूं मां अल्लाह खसियूं त मां इन जे करे जो दुनिया जे जहान में तव्हां मुंहिंजे क़ुर जी वॾी बेक़दरी कई तव्हांखे अखियूं ॾिनियूं क़ुर जे सदके मां मतिलबु क़ुर पर तव्हांखे खे टीवियुनि में वीसीआरनि में दायरनि औरतुनि जे ॾिसण में इस्तेमालु कयो क़ुर मजीद लाइ नूर खे इस्तेमालु न कयो तॾहिं मां अल्लाह तव्हां कुझु नाराज़ आहियां पंहिंजूं अखियूं खसियूं त मां ओ मलाइको हिन क़ुर अज़ीम जे बेक़दरनि खे जहन्नम जी बाहि जा गट विझी ॻीचीअ में गीले गीले वञी ऊंधे गंद जहन्नम जी बाहि में क़दुरु कयो क़ुर शरीफ़ जो क़दुरु कयो रड़ियूं था कयूं दाऊं था कयूं चीखा था कयूं सही बरकत न आहे सही रहमत न आहे साईं असांजे घर में सुकून न आहे साईं असांजे घरनि में जिन्हनि शैतान जी हरकत आहे साईं तावीज़नि ते मसेरा हल थींदा मुंहिंजे आज़ीज़ो मुझे आका साईं मुझे रहबर साईं फरमायो जंहिंजी ज़िंदगी में क़ुर शरीफ़ जी तिलावत न आहे उहा ज़िंदगी वीरान साईं फरमायो जंहिं घर में क़ुर शरीफ़ जी तिलावत न आहे उहो घर वीरान आहे मिस्र क़ब्रिस्तान जे पोइ मां तव्हांखां सुवाल थो कयां मुंहिंजे आज़ीज़ो क़ब्रिस्तान में जिन रहंदा आहिनि किन न जिन्हनि जे रहण जी जॻह कहिड़ी आहे ॻाल्हाए नथा क़ब्रिस्तान असां पाण पंहिंजे घर खे क़ब्रिस्तान बणायो आहे महीननि जा महीना सालनि जा साल था थी वञनि क़ुर शरीफ़ जी तिलावत असांजे घरनि में नथी थिए पोइ जिन शैतान न ईंदा असांजे घर में आओ करनि न ॿियो मां तव्हांखां सुवाल कयां त क़ब्रिस्तान वहशत ऐं दहशत जी जॻह आहे या सुकून ऐं फरहत जी जॻह आहे लॻे थो तव्हां मुंहिंजो सुवाल सम्झो ई नथा रुॻी कंदो था वञो क़ब्रिस्तान वहशत ऐं दहशत जी जॻह आहे या सुकून ऐं फरहत जी राति जे पहर में को वञे त क़ब्रिस्तान आओ त फाटे असां पाण पंहिंजे घर खे क़ब्रिस्तान बणायो आहे असांखे कीअं पंहिंजे घर में मज़ो ईंदो कीअं असांजा घर भाती आराम में गुज़ारींदा अदा सची ॿुधायो जंहिं घर में जिन्हनि शैताननि जो घेरो हुजे उहे घर भाती सुकून सां वक़्तु गुज़ारे सघनि था जिन्हनि शैतान जो कमु कहिड़ो आहे माण्हुनि खे विढ़ाइण ज़ाल खे मुड़ुस सां विढ़ाईंदा मुड़ुस खे ज़ाल सां बचनि खे अबे मां खे बचनि ओ मुंहिंजा आज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो जेकॾहिं घरनि मां बेचैनियूं ख़तमु करणियूं अथव जेकॾहिं घरनि मां जिन शैतान भॼाइणा अथव जेकॾहिं घरनि मां बेचैनियूं परेशानियूं रफ़े दफ़े करणियूं अथव त महिरबानी फरमाए पंहिंजनि घरनि में क़ुर शरीफ़ जी तिलावत जो इंतज़ाम कयो पोइ ॾिसो त अल्लाह साईं कीअं थो तव्हांजे घरनि खे बिश्त जो बाग़ बणाए सुभान अल्लाह अञा आस्ते था सुभान अल्लाह अॼु इरादो कयो चयो इंशाअल्लाह रोज़ानो रोज़ क़ुर शरीफ़ जी तिलावत जो इंतज़ाम कयो इंशाअल्लाह
जो बच्चन बारन के भी कुरान शरीफ पढ़ाएंगे इंशाअल्लाह। मुसलमान सी करे कुरान शरीफ को ला इल्म बेखबर या मुसलमान है। कुरान में अल्लाह से फरमाए अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़्क़ तिलावती उलाइका अल्लाह जेके कुरान में तिलावत करे अदा कर जेके कुरान में के सभी जिंदगी बसर करे कुरान में जो अदा कर ये मोमिन इन जलाई बेड़ा पार समेला व अताला गुफरान रब्बना यारी रखो कुरान समझो कुरान तिलावत जो कुरान जी फक़राउ मा तयस्सर मिनल कुरान सुभान अल्लाह। लगे तो थकी प्यार भूख लगी तो तमाम अर्ज किया ना आने ताई देख नहीं कर ईमान की जल्दी समझो सुभान अल्लाह दिल जी मोहब्बत समझो सुभान अल्लाह देखिए कुरान दी मुझे आज को सफा बुलंद आवाज से सुभान अल्लाह मेहरबानी आज कथियों जो कुरान दी अल्लाह जाने दे दुनिया में भी आबाद शादाब कब्र में भी वो कुरान मजीद ताज और साथी बन मुझे आता है मुझे रब से फरमाए जब कुरान दी मुझे आशिक दुनिया जो जान शदीद कब्र में कुछ तब बिना दे जो कुरान मजीद पाजे परवाने जे सीने मुबारक कीनवा हे कुरान दी मुझे आशिक कुरान दी मगे ज़हराने मुशाल खुदा साईं तुम केड़ा साईं अबो मायो अम्मा मिठी माई दोस्त अहबाब माया पीर प्यारा माया बच्चा बाल माया घर बाती माया घरवारी माई मनंद साईं तू बनो तारो दकराए साईं तू बनो नालो दबगाए तू केड़ा जो जी मुझे कब्र में जी मुसा भाकुल पादोती मां कुरान मजीद जे जवाब बता कुर्बान बिना दे जे पाजे आशिक के मुस्कुराए खिली कुरान मजीद जवाब में फरमाइंदो अना कुरान मजीद यार मां कुरान मजीद तो दुनिया में मां साथ भाई हाने मां तो साथ भाई तुम दुनिया में मुझे साथी भाई हाने मां तुझे साथी बन जनावा कुरान मजीद जने इहो जवाब मिलो हे कुरान दी मुझे परवानो कुरान दी मगे भाकुर पाए कुरान दी मगे सवाल में चंदो सही बड़ा तू के तोर समूसा गडो दे एक साल 10 साल 5 साल 20 साल एक सदी 10 सदियों 3 सदियों बड़ा केतरो तुम गुजारे ने मां कुर्बान बना कुरान दी मुझे जवाब बता कुरान मजीद पाजे परवाने के जवाब फरमाइंदो यार तुम आखिरी तम ताईं निभाया मां भी पिछले जे दरवाजे ताईं तुझा निभाइनो माए हाने तो तुझा गदी गदाया कब्र में जिस ताईं क़यामत कायम दे हां जने क़यामत कायम थी दी
मशर जे मैदान में नफ्सा नफ्सी जो आलम होंदो मां सोड़ में हुआ मां सकोड़ में हुआ पैर रखण जी जाए मशर जे मैदान में नंदी उन ॾाड़े ते मां तो केतिरो पर सिरे पकड़ जो ॾियणो आहे जो पर आल इमरान जो ॾई ईअं उॾारी नुमाए जीअं दुनिया जे जान में पखी ऐं परंदा तूं ॾिसंदे ॾिसंदे कुरान शरीफ ना यारी रखने करना बेशक बेशक गलायो नदा बेशक एड़े कुरान मजीद के जिए में जायो रिजन करना बेशक अल्लाह जाने तो दुनिया आखिरत में आबाद हो चिमड़ी पर कुरान शरीफ इंशाअल्लाह शिरक को बचनो तो कुरान मजीद की इंशाअल्लाह बिदअत को बचनो तो कुरान मजीद है इश्क में बानी जिंदगी बसर क्यों कुरान अजीम के समझने की कोशिश की मुझा अजीजो मुझा दोस्तो मुझा भाइरो पान संभालियो सियाणा थियो शिरक वारी बीमारी को पान बचायो जो इंशाअल्लाह पान कोई न पैदा इंशाअल्लाह एक बीमारी आया शिरक वारी मुझे आका से फरमाए 1000 दफा रोजाना कलमा पढ़े नमाज जो पाबंद रहे हज उमरा करे खैर खैरातों कढे पर शिरक वारी बीमारी न में हुई तो क़यामत जे ॾियारियो काफ़रन खां गॾु बीठो ऐं ॿिए नंबर ते त बेनमाज़ी हुजण वारी बीमारी ये पाण खे मुस्लमान तो सॾाए कलमा तो पढ़े कुरान शरीफ जो रोज़ानो रोज़ तिलावत तो करे हज उमरा तो करे पर नमाज नथो पढ़े इहो क़यामत जे ॾियारे काफ़रन सां गॾु बीठो तौबा तौबा ओ मुझा भाइरो मेहरबानी फरमाए पाण में नमाज पैदा कयो इंशाअल्लाह अजरा तो बच्चा इंशाअल्लाह पक्का नमाज इंशाअल्लाह जो बच्चन बारन के नमाजी बनाईंदा इंशाअल्लाह अल्लाह जाने तो बेनमाजी मुसलमानी में लिखतो तो अल्लाह जाने तो बेनमाजी नबी सही जो गुलामी में लिखतो तो नबी सही फरमाया मन तरक सलात मुतामिदन फकत कबर जे जानी वाणी हिकड़ी नमाज कज़ा कई इन माण्हू पाण के काफरन सां वञी पिया अल्लाह ये वरी जो नमाज ते आशा मैं ता मौलवी असा जो मथो खाजी वेठा ओ मुझा अजीजो जे नमाज ते न जा हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में नमाज न पढ़िया बेशक अदा ताऊ पुछा दो क्या करबला जे मैदान में जेकर हज़रत इमाम हुसैन नमाज न पढ़िया तो मयार होयसे दसई जंग दी हालत हुई बियो तो सब नमाज पढ़े पर आखिरी टेपारी वाली नमाज भी कज़ा न तो करे अल्लाह बेशक 121 गाव हज़रत इमाम हुसैन जे जिस्म मुबारक में घणा गाव 121 गालावे न था 121 लगे तो मुझी बोली ता के समझ में न थी 121 अल्हम्दुलिल्लाह बाबा मां गालाया तो सिंधी तो पठान की तो न तो गालाया घणा गाव हज़रत इमाम हुसैन के 121 गाव सारे मुसलमानों खून मुबारक में लथपथ लगो पिया ते प्यारी नमाज जो टेमा नहीं जी शाम सब भाई शहीद थिया सब दोस्त शहीद थिया बजरा शहीद थिया अकेलो इमाम हुसैन बचो हज़रत इमाम हुसैन जा भी पोया पसावन जालिम तीर दा चुटन हज़रत इमाम हुसैन दा फरमाए जालिमो ता भंजा तीर चुटियो पर का करिए जे लाए तीरन के फांसी रोकियो तो मां अल्लाह संगीत मार पड़ियो दा मां करबला जे मैदान में सब नमाज़ूं पढ़दो आयो हाणे ते प्यारी वारी नमाज जो ते बची वियो आहे लगे तो मान करीब शहीद पर मनी दिल भरे दी ते प्यारी वारी नमाज अदा कयो दाम को भंजा बगे शहीद कियो शहादत में उनाए प्यार नाए शहादत वदो इल्ला मां शहादत के बोलिया दो मां शहादत के बोलण में मशगूल है मसरूआ मां पास का दो दमा के हाने जो हाने शहादत
मिले तो वही अल्लाह जो दीदार क्या पर हर ते परिवारी नमाज जो ते मजी हुए कागड़ी तीर में तलवार में फांसी रोक्यो तो अल्लाह जी नमाज पढ़ी वटा को बलजा मुके शहीद करे सुभान अल्लाह तो शहादत बोले आपको मांगे तो तलब आ शहादत तमन्ना आया शहादत पर जालमो थोड़ी घड़ी दिला तीन तलवार में फांसी रुकियो तो मते पानी दिन माल जालमो जब सही किए नमाज पढ़ असा तो के पानी नहीं वुजू करने जेला ओ पांया गमाए सईद तैयबा जालमो जे करे दाव मुझे लाए पानी न था दो तो ना है मांगे ताजे पानी की जरूरत अल्लाह से कुरान अजीम में फरमाया है तो पानी न मिले तो मिट्टी अज़ाम से करे भी मुझे नमाज पढ़ो माओ करे भी अल्लाह जी नमाज ते परिवारी पढ़ पार सजो तीन ताज़म पर ईमानी ताकत जुल्लत करे ध्यान मिट्टी साथे फरमाए पाजी चादर मुबारक करबला के मैदान में विछाए अल्लाह को नमाज सल्लल्लाहु अलैहि सना पढ़ी अलहम्दु सैयदा पर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन सुभान अल्लाह एक रकात पढ़ी हज़रत इमाम हुसैन भी रकात जे सजदे में दो और सजदे की हालत में नमाज की हालत में हज़रत इमाम हुसैन के जालिम तीर चुटन शुरुला कमो पेश 70 तीर चुटन सजदे की हालत में हज़रत इमाम हुसैन के पर जान जावे जालिम तसाए राने पेश तीरे सारे इमाम हुसैन के जिस्म मुबारक में लगदे दिसो पिया हज़रत इमाम हुसैन के जिस्म मुबारक में खून मुबारक जा फुआरा वहदे दिसो पिया ऐसा के लगे ये जो हज़रत इमाम हुसैन के तीर लगदे न था जो हज़रत इमाम हुसैन के इलाज अचे न तो एडो अल्लाह जे इश्क में अल्लाह जी दिमाग में गुमोल इमाम हुसैन तने अल्लाह वाले इमाम हुसैन जी नमाज के सरायो के न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में गरीब अल्लाह वाले हज़रत इमाम हुसैन जी सजदे के सरायो यानी बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो ऐसी हो हेलो यार में तीर गज ने हज़रत इमाम हुसैन नमाज में आ सजदे में आ अल्लाह जे इश्क में आ जुबान दे ही जुमला जारी सुभान रब्बी अल्लाह सुभान रब्बी अल्लाह सुभान रब्बी अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पिछाड़ी हज़रत इमाम हुसैन शहीद ही नमाज में नमाज दिया नमाज दिने बाकी शादिया जो तुझे में नमाज ना हो नबी सही जो आशिक न थी बेशक तुझे में नमाज ना हो बेत जो उदार न थी सके बेशक तुझे में नमाज ना हो साहबन जो परवान न थी सके बेशक मां न सोचो मुझे आका सही फरमायो त बे नमाज जो न मां मोहम्मद करीम सा वास्तो न कि मुझे असहाब नाल बे सलावा सही न बे नमाज क़यामत जे ॾियारे कब्र मुछदा विना
एक तो नंगा बीठा ऐं ॿिए नंबर साईं बेनमाज़ी कबर वठंदा वेंदा त माण्हू वारी सूरत अल्लाह नसीब गॾ वारी मुंडियूं कुतनि वारी मुंडियूं सुगरनि वारी मुंडियूं ऐं साईं जन बाबा क़यामत जे ॾियारे बेनमाज़नि खे अल्लाह नंगो करे जानवरनि वारियूं बदसूरतूं ॾेई फिरौन सां गॾु गुज़ारे अबू जेल सां गॾु उतबे सां गॾु शेबे सां गॾु साईं जन बाबा क़यामत जे ॾियारे बेनमाज़ी काफ़िरनि सां गॾु बीहंदा ऐं काफ़िरनि सां गॾु जहन्नम जी बाहि जो बल बल छा बचियो हे मुस्लमान सॾाइण वारो हे कलमनि भरण वारो क़यामत जे ॾियारे काफ़िरनि सां गॾु बीहे त कुझु बचो अॼु इरादो कयो चए इंशाअल्लाह पक्का नमाज़ी इंशाअल्लाह नमाज़ खां सवाइ चाढ़ो ई न आहे नबी साईं फरमाया सलात इमादुद्दीन नमाज़ मां मोहम्मद करीम जे दीन जो थंबो साईं जन जो नमाज़ पढ़े थो इहो मां मोहम्मद करीम जे दीन जे थंबे जी आबियारी थो करे ऐं साईं जन जो नमाज़ नथो पढ़े इहो मां मोहम्मद करीम जे दीन जो दुश्मन बणियो धकवाणी ॼण मां मोहम्मद करीम जे दीन जे थंबे खे ड्राए फिटी करे पोइ तव्हां नबी साईं जे दीन जा सॼण थींदव कोन दुश्मन अजरादो के इंशाअल्लाह पक्का नमाज़ी थी इंशाअल्लाह जो बच्चन ॿारनि खे बि नमाज़ी बणाईंदा इंशाअल्लाह ओड़े पढ़ाई वारनि खे बि नमाज़ी बणाईंदा इंशाअल्लाह मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो पाण संभालियो अल्लाह ॼाणे थो बेनमाज़ी दुनिया में बि तबाह आहे आख़िरत में बि बर्बाद नमाज़ी दुनिया में बि आबाद फरत है सुकून कब्र में भी आई नमाज रोशनी कनी ऐं आखिरत में भी आई नमाज पंहिंजनि परवाननि पंहिंजनि आशिक़ जी साथियाणी बणबी क़यामत जे ॾियारे नमाज सॼी पंहिंजनि परवाननि खे नूर بين أيديهم وبأيمانهم मुझा परवानो मुझा सर्दी में भी माँ के पर्दा रहो गर्मी में भी पर्दा रहो दुखे में भी पर्दा रहो सुखे में भी माँ के पर्दा रहो घर में भी पर्दा रहो सफर में भी माँ के पर्दा रहो यसा नूर बैन अयदीहिम व बइमानिहिम नमाज पंहिंजनि परवाननि खे क़यामत जे ॾियारे भापड़ पाईंदी कम्यूनिटी लाइट वाणी रस्तो साफ़ कराईंदी हलंदी हे नमाज़ी नमाज खां मुसाफ़िरा काॾे थी वेठी वञे नमाज चवंदी यसा नूर बैन अयदीहिम व बइमानिहिम जंहिं साईं जा सॼे मर सजदा जंहिं साईं जा सॼे मर रुकू जंहिं साईं जा सॼे मर क़याम कयो जंहिं साईं जी सॼे मर नमाज़ पढ़े अचो त मां 70,000 नूर जा पर्दा परे कराए न साईं जी ज़ियारत कराए सॼी उमिरि जा औलाद थकई लाहे छॾिया सुभान अल्लाह यसा नूर बैन अयदीहिम व बइमानिहिम वदाया नमाज पढ़ जे करन इंशाअल्लाह कहला वेंदा जेका कब्र भी रोशन करे आखिरत में भी साथियाणी करे बेशक जे ॾियारे अबो साथ रही जे ॾियारे ते अम्मा मिठी साथ रही जे ॾियारे ते बच्चा ॿार साथ रही जे ॾियारे ते दोस्त अहबाब साथ रही उन ॾियारे ते नमाज साथ रही उन ॾियारे ते क़ुरान मजीद साथ रही मेहरबानी फरमाए पाण में नमाज पैदा कयो पाण में क़ुरान मजीद तिलावत पैदा कयो अल्लामल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान अजरादो कुछ इंशाअल्लाह पक्का नमाज़ी थींदा इंशाअल्लाह केड़ा केड़ा कच्चा नमाज़ी थींदा भला केड़ा केड़ा पक्का नमाज़ी इंशाअल्लाह होगी पाण पढ़दो कन बच्चन ॿारनि खे पढ़ाईंदो इंशाअल्लाह पढ़ाईंदा सही जो इंशाअल्लाह नमाज जे बारे में घर में लठ कंदा इंशाअल्लाह केड़ा केड़ा लठ कंदा हाथ मथे कणो मारे सा इंशाअल्लाह जना वेचारा हाथ कई वेठा
बाबा मां लठ खाइण लाइ तो चवां हाण लाइ नथो चवां सुस्त न थियो मांखे ख़बर आहे तव्हां बबर शेरनि जी माज में तव्हांखे न विझंदुसि मां लठ खाइण लाइ तो चवां कहिड़ा कहिड़ा घर में लठ खणंदा इंशाअल्लाह लठ खणण मां तव्हांखे सेखारियां थो ॿई हथ ईअं लठ में विझी ऐं लठ जो पियो भर हेठे चप ते मथनि दंदनि जी भीड़ चढ़े तारा भी फोटारियो घर वारी जो सदोरी नमाज पढ़े थी कन अचे एतिरो तो करे सघंदो न इंशाअल्लाह बिल्कुल मां कचे जे पासे दे ममदा बाग दे वाज क्या बुझतो नहीं बरो जे सिद्धि बुधाईंदा मां चौदा केड़ा केड़ा घर में नमाज जे बारे में लठ खणदा सभिनी हथ मथे क्या एकड़ो चाचो पोड़ो थी बी रहियो और चाचा मां त खाइण लाइ चवा तो के पीअण लाइ न चबो ॻाल्हि ॾाढी ॾुखी कई मां जो छो चबो जे लठ खणंदा त पाण मरदा लगे तो तव्हां न फ़कीर बाबा जे सम्झो त लठ खणण दा कम ख़राब थींदो घर में जहिड़ो मची वेंदो या पानी या मानी बंद थींदा या घर जा दर बंद थींदा त पोइ वरी ॿियो तरीक़ो ॿुधायांव सफ़ा सोना ॾसियांव ओ इहो आहे या सोली आहे न घर वारी जो सदरी पाण में नमाज़ पैदा कर तुंहिंजे लाइ अहिड़ो वीआईपी ॾाढो वॻो मोतियुनि ते सेवण शहर में वठी थो जाए जो तूं ॾिसंदी नेण ई खरी कंजूस न थियो तव्हां बि पैसा कढो वञो था लिकाईंदा माल खे कफन खे खीसो ई नथो खबर है किसी ना है बेशक सही मुंहिंजा अज़ीज़ो बचन ॿारनि खे नमाज़ी बणायो इंशाअल्लाह मिंथ कयो मेड़ कयो डटारियो सटारियो कावड़ कयो गुस्सो कयो बचन ॿारनि खे नमाज़ी बणायो अल्लाह जाने तो बेनमाज़ी दुनिया में भी तबाह आहे ख़बर जे अज़ाब खां नथो बचे आख़िरत में जहन्नम जी बाह में नथो कहिड़ा कहिड़ा क़ुरान शरीफ़ मञो था त मां हिते ॿुधायां इंशाअल्लाह सब मञो था क़ुरान शरीफ़ हाणे ॿुधो निजु क़ुरान शरीफ़ क़ुरान शरीफ़ में अल्लाह फरमाए फी जन्नाति यतसालून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर क़ालू लम नकुन मिनल मुसल्लीन कुरान मजीद सच्चो है भाई हथ मथे करे तो कुरान मजीद सच्चो नहीं अल्लाह जॾहिं बिस्ती माण्हू बिस्त में रवाना कया वेंदा माना तो ॿुधायांव आहे तुंहिंजी गौर सां ॿुधजो जॾहिं बिस्ती माण्हू बिस्त में दाख़िल कया वेंदा मुंहिंजे सोने साईं हीअ तफ़सीर में फरमायो बिस्ती माण्हू बिस्त में बुधा वेंदा बिस्त जे बगुनी दीवार में उन्हनि खे दरियूं नज़र ईंदियूं दरियूं खोले ॿाहिरि मुंहुं कढंदा बिस्ती त बिस्तियुनि खां रड़ निकिरी वेंदी जहन्नम जी बाहि नज़र ईंदी बिस्तियुनि खे जहन्नम जी बाहि में बेशुमार माण्हू जलंदे सड़ंदे बिस्तियुनि खे नज़र ईंदा बेशुमार माण्हू बिस्तियुनि खे कुझु मिट माइट अज़ीज़ अक़ारिब दोस्त अहबाब प्रिय प्यारा भी सड़ने नज़र ईंदा हे बिस्ती पंहिंजनि मिटनि माइटनि खे सॾींदा ओ तीरा ओ मतीरा ओ नानी ओ मामी ओ चाची ओ चाचा ओ मामा त्योहार वाल कीअं जहन्नम जी बाहि जा बल थियाओ रड़ियो करे जहन्नम जी पंहिंजनि बिस्ती माइटनि खे हीअं जवाब ॾींदा चवंदा कालू मिनल मुसल्लीन असां नमाज़ न पढ़ंदा तॾहिं अल्लाह ने असांखे जहन्नम जी बाहि में ॾिजो क़ुरान जो क़ुरान मजीद पूरो पा बेशक बेशक फी जन्नाति यतसालून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर क़ालू लम नकुन काजे करो क़ुरान मजीद के जे नमाज
चो अजो को बेनमाजिया दुनिया में भी हड़ वञे तो आखिरत में भी पाण खे तबाह अल्लाह जी ज़ात जो कसम खणी तो मां चवां मुंहिंजे आका साईं फरमायो बेनमाज़ी क़यामत जे ॾियारे काफ़िरनि खां गॾु बीठो बस साईं जन बेनमाज़ी मां मोहम्मद करीम जे वेझे ई न अचंदा ऐं न मां मोहम्मद करीम बेनमाज़नि खे वेझे अचण ॾींदुसि ऐं साईं जन फरमायो मां बेनमाज़नि जी शफ़ाअत ई न ओ मुंहिंजा भाइर पाण संभालियो अनकरीब मरण वारा दुनिया जो जान छॾण वारा वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून अल्लाह दे फरमायो मरण अथव ईमान वारो पर पक्का ऐं सच्चा मुसलमान थी मरो नमाज़ी थी मरो क़ुरान जा आशिक़ थी मरो त मां क़ब्र क़यामत सिंगारे मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो पाण संभालियो महिरबानी करे इन बीमारी को बेनमाज़ी हुजण वारी बीमारी को बचायो इन ॾोह को पाण खे बचायो ऐं 3 नंबर ते ही आ गुनाह जेको असांजे माशरे में मुसलमाननि में आम आहे कहिड़ो शोरेबाज़ी वारो चङा भला शोरनि जे कढ भॼ भॼा मुंहिंजे आका साईं मुंहिंजे रहबर साईं फरमायो जंहिं बि मुंहिंजे उम्मतीअ शोरेबाज़ी वारे मर्ज़ में पाण खे फासायो ऐं बिना तौबा ताइब जे मोह साईं जन फरमायो हिन खे खणी अञा मिट माइट क़ब्र में मस विझदा अल्लाह अंदरों अंदरों ज़मीन में हिन खे खणाए हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम में रखे ऐं साईं जन फरमायो क़यामत जे ॾियारे इहो शोरेबाज़ी वारो मरीज़ हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम काफ़िरनि सां गॾु बीहंदो मुंहिंजा अज़ीज़ो बचो इन गुनाह को किनो गुनाह अथव तमामु बुरो गुनाह अथव शोरनि को भॼी पासो कयो निकाह जी तलब कयो शादियूं कयो ज़िना जे वेझा न वञो शोरेबाज़ी जे वेझा न वञो दुनिया आख़िरत पंहिंजी तबाह न कयो बर्बाद न कयो नबी साईं जी ग़ुलामीअ खां पाण खे न कढो अॼु इरादो कयो चओ इंशाअल्लाह ताला जो शोरेबाज़ी जे मर्द जे वेझा ई ऐं जिन को इहो गुनाह थी चुको आहे इंसान गुनाह जो पुतलो आहे वरी बि तौबा ताइब थियो सची तौबा कयो अल्लाह से वाइदो कयो त अल्लाह दे मां ॿीहर हिन गुनाह जे वेझा न ईंदासीं अल्लाह से इंशाअल्लाह तव्हांजे हिन गुनाह खे माफ़ फरमाए तव्हांखे पकनि मुस्लमाननि जी लिस्ट में शुमार फरमाए ऐं चौथे नंबर ते ही गुनाह अथव मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिन्हुम हेरे न्यारियो साईं जन फरमायो हाजी आहे हे गाज़ी आहे हे पको नमाज़ी आहे हे क़ुरान शरीफ़ जी तिलावत थो करे हे हज उमरा थो करे हे सखी आहे पर हिन जी सूरत यहूदनि ऐं नसारनि वारी आहे काफ़िरनि वारी आहे साईं जन फरमायो इहो क़यामत जे ॾियारे काफ़िरनि सां गॾु बीहंदो यहूदनि ऐं नसारनि सां गॾु मां झोली थो फैलायां यार मां मिंथ थो कयां सूरत मोहम्मद ई पैदा कयो इंशाअल्लाह सूरत मोहम्मद ही पैदा कर अज इरादो कयो त इंशाअल्लाह दाढ़ी सुहारी के माफ़ कंदा इंशाअल्लाह जेस ताईं दाढ़ी सुहारी मुठ ते न रखदो तेस ताईं सूरत मोहम्मद ही पैदा न थी सके बख्शो न दाढ़ी सुहारी के माफ़ कयो नबी साईं फरमायो वाह फुल्ला साईं जन फरमायो हिन खे मुंहिंजे करे माफ़ कयो मुझे करे माफ कयो केॾा मिठा लफ़्ज़ मुझे करे माफ कयो साईं जन हाजी सुन्नती हे मुंहिंजी सुन्नत अथव हे मुंहिंजी निशानी अथव पाण फरमायूं जंहिं हिन खे माफ़ कयो मुठ ते दाढ़ी सुहारी रखी कान मई फिल जन क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम सां गॾु बिश्त में रवाना सुभान अल्लाह कस थी अचेव त न कसर साईं पोइ इरादो कयो मुठ ते दाढ़ी सुहारी इंशाअल्लाह हिकिड़ा वरी एतिरी रखी वेठा चवंदा साईं सावक त आहे बाबा सावक ते कमु न हलंदो मुठ रखणी आहे मुठ ईअं रखियो मर्ज़ी आहे तव्हांजी मुठूं वधीक जेकॾहिं वार आहिनि त कटे छॾियो बि तव्हांजी पर घटि में घटि मुठ रखणी आहे तॾहिं सुनत में ॾाढी सुहारी शुमार थींदी तॾहिं सूरत मोहम्मद ई पैदा थींदी अधु इंच में मुठ को फुटल हूंदो या दाढ़ी सुहारी सुनत में शुमार न चओ मुंहिंजा अज़ीज़ो रखो दाढ़ी सुहारी सुनत ते रखण साईं थॾे ते 100 शहीद जो सवाब सुभान अल्लाह ऐं सूरत मोहम्मद ई पैदा थींदो अल्लाह ॼाणे थो दुनिया में बि आबाद थींदो ऐं आख़िरत में बि नबी साईं फरमायो दाढ़ी सुहारी जी
निशानी सा मां मोहम्मद करीम ताग सुनाने सडु करे पांजे हथन जो आबियो जो कोसर वारो जाम पिया मस्करी बनावा दाढ़ी सारे के भोग बनावा अदा दवा थोड़ी कोड़िया पर फायदे आया बेशक आए कोड़ी दाढ़ी कोड़िया तमाम मुजाजी जो शैतान जे हमले में न अचो दाढ़ी सारे पांजे चेहरन में सिंगारे सूरत मोहम्मद जी पाण में पैदा करे माखे ॾाढी खुशी थी जो मां का घड़ी आयो तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायो अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह से तव्हां असांखे इन चइनि बीमार में बचाए अल्लाह ताला असांजे भाइरनि जी महिनत क़बूल फरमाए न जलसे खे अल्लाह क़बूल फरमाए अल्लाह ताला तव्हां असांखे सही माना में मुस्लमान बणजण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए दुआ आहे त अल्लाह ताला मां तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए वा आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन